सखर जे साइट एरिया थाणे जी हद ॻोठ अली ख़ान खोसो में ट्रैक्टर हेठां चीफोत थी वियल 5 सालनि जी ॿाड़ी जे वारसनि सां PPMPA सैयद फारूक शाह ताज़ियत कई। उन मौक़े ते ॿाड़ी जे वारसनि जो चवणु हो त 5 ॾींहं गुज़रण बावजूद जवाबदार कदीर खोसो खे पुलिस गिरफ़्तार नाहे कयो। उन खां अॻु बि हिक ॿाड़ी जी टंग भॼी ज़ख़्मी करे छॾी हुआईं ऐं हिक औरत खे बि ज़ख़्मी कयो हुआईं, पर जवाबदार जो पीउ पुलिस एहलकार आहे, जंहिं करे पुलिस खेसि गिरफ़्तार नथी करे। ॿाड़ी जे वारसनि जी शिकायत बाद ॿुधण बाद जंहिं PPMPA सैयद फारूक खुर्शीद शाह SSP सखर सां राब्तो करे खेसि गिरफ़्तार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जी हिदायत कई ऐं वारसनि खे इंसाफ़ फ़राहम करण जो यकीन ॾियारियो। बाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद फारूक शाह चयो त इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। अल्लाह ताला ॿाड़ी जे वारसनि खे सब्र अता फ़रमाए। वॾे वज़ीर मूंखे बचत बाज़ार जी निगरानी लाइ मुक़ररु कयो आहे। बचत बाज़ारुनि में अटे समेत ॿियो सामान रिआयती अघनि ते आवाम खे फ़रहामी जारी आहे। जॾहिं त यूटिलिटी स्टोर्स खे बि जल्द अटो फ़राहम करण जी कोशिश कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत सां राब्तो कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।